जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। रतो देरो पुलिस की कार्रवाई। एक मसडामा 153 बोरियूं गुटके जूं हथ, 5 जवाबदार गिरफ्तार। DSP ज़हूर अहमद सोमरो जे गनमैन अब्दुल कादिर गांगरो के मिलियल गुजी ॼाण मुताबिक़ रतो देरो DSP जी अॻवानी में रतो देरो पुलिस SHO ऐं ॿियनि कार्रवाई कंदे। इन हवाले सां वधीक तफ़सीलात मालूम कयूं था एहसान बहुज़ार खां। जी एहसान, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त रतो दरो जैकमाबाद रोड ते पुलिस चौकी वटां हिकु मज़दा खे हिरासत में वरितो वियो, जंहिं मां 193 बोरियूं गुटके सोपारिन जूं हथ कयूं वयूं ऐं 5 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता। गिरफ़्तार जवाबदार में उमेद खान बिरोही, रहीम खान बिरोही, ख़ालिद बिरोही, इमरान बिरोही, समीउल्लाह बिरोही ऐं नादर बिरोही शामिल आहिनि। जवाबदारनि मथां गुटका मैनपुरी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खां लोकल डीलरनि बाबति जांच कई पई वञे। बहितरीन कार्रवाई ते SSP लालकाना मीर रोयल खान खोसो तरफ़ां DSP रतो देरो डॉक्टर ज़हूर अहमद सूमरो ऐं संदसि टीम जे बहादुर एहलकार अब्दुल कादिर गांगरो समेत पुलिस जे जवाननि लाइ शाबाशी जो पैगाम। जी ठीक है एहसान, अपडेट करण लाइ महिरबानी।